बसरनि जा पकोड़ा जंहिंमें बसर घणा हूंदा, बेसण घटि हूंदो ऐं शायदि ई को घर हुजे जंहिंमें पकोड़ा तयारु न थींदा हुजनि। पकोड़नि खां बिना इफ़्तार चई सघिजे थो त नामुकम्मल आहे। बिह जा पकोड़ा बि तयारु कया वेंदा आहिनि, बसरनि जा त आहिनि ई, पटाटनि जा पकोड़ा, मिक्स पकोड़ा, चाइनीज़ पकोड़ा, त डिफरेंट तरीक़े जा, चणनि जी दाल जा पकोड़ा, तमामु घणा पकोड़ा तयारु थींदा आहिनि। अॼु जा पकोड़ा मुंहिंजा त तमामु घणा फेवरेट आहिनि। असांजा उहे घर भाती जंहिंखे क्रिस्पी, तमामु क्रिस्पी पकोड़ा पसंदि आहिनि, त उहे इहे पकोड़ा ट्राए कनि, छो त असांजा जेके बसरनि जा पकोड़ा आहिनि तमामु क्रिस्पी ऐं ज़बरदस्त थींदा आहिनि। त सभिनीनि खां अवल इहो कंदासीं त पंहिंजी कणशीअ में मां ऐड कंदमि तलो कुकिंग ऑयल, त जीअं इहे गरम थियणु शुरू थी वञे ऐं गॾोगॾु तयारु कंदासीं पंहिंजो हिकिड़ो मिक्सचर बैटर। त मां अवल स्टोव जेको आहे सो उनखे कयां थी ऑन ऐं हिन में ऐड कंदासीं तलो कुकिंग ऑयल। त हे आहे मां वटि तलो कुकिंग ऑयल, इहो शामिलु था कयूं। एतिरो ऐड कंदासीं त जीअं असांजी जेकी फ्राइंग आहे इहा सुठे तरीक़े सां थी वञे। जेतिरी वॾी तव्हांजी कढ़ाई हुजे बसि इन जे हिसाब सां तव्हां हिन में शामिलु कयो। तमामु ज़बरदस्त आहे ऐं स्पेशल पैकेजिंग में दस्तयाबु आहे हिन रमज़ान में। न सिर्फ़ु इन्हनि जी पैकेजिंग स्पेशल आहे बल्कि स्पेशल बचत सां गॾु बि आयो आहे, त ज़रूरु तव्हां बि पंहिंजे घर में इनखे खणी अचो ऐं जेका स्पेशल बचत आहे उनखे तव्हां इंजॉय कयो। स्पेशल प्रो ग्रोथ फॉर्मूला सां गॾु आयो आहे, जेको रखे थो तव्हांजे ॿारनि खे स्ट्रॉन्गर, हायर ऐं एनर्जेटिक। जेकॾहिं तव्हां सहर में इन जा ठहियल खाधा खाओ था त तव्हांखे सिहतमंद बि रखे थो ऐं ज़ाइक़ेदार त आहे ई। चलो हाणे अचूं था पंहिंजी रेसिपी जी तरफ़। हे बसरनि खे अवल त असां स्लाइस कंदासीं, हिननि खे मां स्लाइस बि कयां थी ऐं तव्हांखे इंग्रेडिएंट्स बि ॿुधाईंदी हलां। लूणु असां हिन में शामिलु कंदासीं, कुटियल धाणा, कुटियल ॻाढ़ा मिर्च, जेके असांजा मसाला आहिनि उहे कुटियल आहिनि। इन सां गॾु असां इन में ऐड कंदासीं मिठो सोडो, नॉर्मली जेको पकोड़नि में पवंदो आहे, ऐं बेकिंग पाउडर न आहे, बेकिंग सोडो आहे जेको असां हिन में शामिलु था कयूं। लूणु हिन में विझंदासीं हस्बे ज़रूरत ऐं ढेर सारी इन में ऐड कंदासीं बसर, उहे शामिलु कंदासीं। ऐं यकीनन असां इन्हनि खे ठाहियूं था बेसण में। मैदे जा पकोड़ा बि तमामु मज़ेदार थींदा आहिनि ऐं पर मोस्टली घरनि में जेके पकोड़ा घणा हलंदा आहिनि उहे बेसण जा ई आहिनि। त जेसीं ताईं असांजो जेको ऑयल आहे उहो फ्राए थो थिए, थोरो मिक्सचर बि तयारु कंदासीं। अच्छा, जेकॾहिं तव्हांखे लॻंदो आहे त भई लम्स इलाही अची था वञनि, बेसण खे छाणे करे इस्तेमालु कयो। इहा हिकिड़ी नंढड़ी टिप आहे त बेसण खे अवल छाणियो, छाण खां बाद में तव्हां हुन जो बैटर ठाहियो त तव्हांजो बैटर तमामु ईज़ीली तयारु थी वेंदो। अक्सर थींदो आहे त ऐन वक़्त ते असां जूं भेनर उथंदियूं आहिनि, टाइम एतिरो न हूंदो आहे, वरी उन जूं जेके घुटलियूं आहिनि उहे देरि सां निकिरंदियूं आहिनि। तव्हां उनखे छाणे वठो, जीअं ई तव्हां उनखे छाणींदव बेसण तमामु घणो स्मूथ थी वेंदो। हुन खां बाद में तव्हां हुन में पाणी विझी करे जेसीं ताईं तव्हां पंहिंजी असर जी नमाज़ वग़ैरह पढ़ी त बेसण ज़बरदस्त सेटल थी वेंदो। सेटल थियण खां बाद में तव्हां हुन में मसाला ऐड कयो ऐं जेकर तव्हां भाॼी हुन में शामिलु कयो था उहा तव्हां शामिलु करे सघो था। ऐं जेकॾहिं तव्हां 2 ॾींहंनि जो बैटर हिकु गॾु ठाहींदा आहियो त पोइ कोशिशि कयो त स्पाइसिस ऐड न कयो। सिंपल जेको बेसण आहे हुनखे भुॼाए करे रखो ऐं सेम डे स्पाइसिस ऐड कयो। जेका भाॼी तव्हांखे ऐड करणी आहे उहा तव्हां सेम डे ऐड कयो त तव्हांजा पकोड़ा तमामु ज़बरदस्त थींदा, क्रिस्पी बि थींदा ऐं दरमियानी बाहि ते देरि ताईं पकोड़नि खे पचाइबो आहे। मूंखे जेके क्वेरीज़ ईंदियूं आहिनि पकोड़नि जे हवाले सां उहे इहे ई आहिनि त पकोड़ा क्रिस्पी कीअं थींदा, इहो ॿुधायो। पकोड़नि खे ठाहिण खां बाद में उन्हनि खे ढके बि न रखिजो ऐं ढके रखंदव त तव्हांजा पकोड़ा सॉफ्ट थी वेंदा। पकोड़नि खे खुलो ई छॾे ॾियो, न जे मथां को ढक वग़ैरह तव्हांखे नाहे रखिणो। रूम टेम्परेचर ते जेकॾहिं तव्हां इफ़्तार खां अवल बि तयारु कयो आहे ऐं फ्राए सुठे तरीक़े सां कयो तव्हां उन्हनि खे, तव्हांजा पकोड़ा ज़रूरु क्रिस्पी थींदा। थोरो जेकॾहिं तव्हां उन्हनि में अञा तव्हांखे क्रिस्पीनेस पसंदि आहे, थोरो तव्हां चांवरनि जो अटो शामिलु उन में करे सघो था, हिकिड़ो बेदो ऐड करे सघो था। उन सां बि जेके पकोड़ा आहिनि उहे इलाही क्रिस्पी थी वेंदा आहिनि।